वफ़ाक़ी सरकार वरी पेट्रोलियम ऐं खाद खुराक जी शयुनि जे अघनि में वाध करे ग़रीब माण्हुनि खे महांगाईअ जे मुंहं में धिके छॾियो आहे। पेट्रोल ₹10.49, डीज़ल ₹12.44 वधण सां पेट्रोल जी क़ीमत 138 ऐं डीज़ल ₹135 फ़ी लीटर विकिरो कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु बिजली, गिह, खाजूरू तेल ऐं सब्जियुनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़रीद आम माण्हुनि लाइ मुश्किल थी वई आहे। शिकारपुर वासियुनि महांगाईअ ख़िलाफ़ दाईंदे चयो आहे त बाक़ी ग़रीब आवाम तो जेको आहे मज़लूम आवाम तो मरी वियो आहे सफ़ा अटे जी चकी वांगुरु पीसजे थो। यकीन कंदो त हेठी ज़िंदगी जेका आहे न तमामु हिकिड़ी जेको आहे सो लाचारी वारी ज़िंदगी ते गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। तेल महांगो थी वियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? हिकु असांजा सारियूं फसल सस्ता थी विया आहिनि, 1500-1600 मण थो वञे, वरी तेल महांगाई आहे। असां मिसकिन ग़रीब माण्हू काॾे वञूं? आख़िर त पोइ हाणे अलाह सां इन खे पुॼंदो पाणे बादशाह खे। बाक़ी असां त हाणे ग़रीब एतिरे क़दुरु वञी पहुता जो ख़ुदकशी जे लाइ असां ग़रीब माण्हू खंडु महांगी, गिहु महांगो, काॾे 150 रुपये किलो गिहु हुयो, काॾे हाणे 350 रुपये किलो थी वियो आहे। दाल महांगी, खंडु महांगी, साबुण महांगो, हर चीज़ ॾुक आहे। हाणे 300-250 जो असां छा वठूं? 320 रुपया 30 रुपया गिह थी वियो आहे। हाणे छा कमायूं? घर वञूं था, घर वारा पुछा करनि था त घणो कमाया आहियो? जेके वज़ीर आज़म हूंदा आहिनि उहे जेके आहिनि खाईंदा आहिनि, तेल वधंदो आहे, माना हाणे तूं थो खाए नी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम खे शयूं सस्तियूं करे संज फ़राहम कया वञनि त जीअं हू गुरबत जे घाणे में वधीक पिसजण खां बची सघनि। कैमरामैन रफ़ीक सूमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।